नाज़रीन ख़बर आहे कंदकोट मां जिते ख़ानगी मेडिकल सेंटर में औरत फौत थी वई आहे। वारसन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। वारसन जो चवणु आहे त ख़ानगी मेडिकल सेंटर जी लापरवाही सबबि औरत जान जी बाज़ी हारजी वई आहे। असां सां लाइन ते मौजूदु आहे कंदकोट मां काश जो नुमाइंदो जानी जोनसाल बलोच। जानी तफ़सीलन आगाह कजो त औरत जी फौतगी जो वाक़ियो कीअं पेश आयो आहे। मेडिकल कॉम्प्लेक्स में डिलीवरी दौरान औरत की वफ़ात वारो मामलो मुतासिर आयो त वारसन जो एहतजाज आहे जिन मेडिकल अस्पताल इंतजाम के खिलाफ कार्रवाई जो मुतालबो दोस्त इमामत बादशाह के रवासी मरियम बाबू के डिलीवरी लाइ अस्पताल आंदो हुयो त मुबीना ग़लत इलाज सबबि औरत मौत थी वियो। वारसन सुलेमान बादशाह इमामत मुकीम दिन एहतजाज कंदे चयो त आइडल मेडिकल अस्पताल के लेगी पाकिस्तानी वकील कुरैशी नॉर्मल डिलीवरी होने बावजूद इंजेक्शन हणी असांजे औरत के क़त्ल करे छॾियो। हुननि जो वधीक चवणु हो त आला इंतज़ाम नोटिस वठे असां सां इंसाफ़ करे त ॿी सूरत में अदालत जो दर खड़काईंदासीं। वॾी महिरबानी जानी जोनसाल बलोच असांखे तफ़सीलन आगाह करण लाइ।